शेख अयाज़ आहे शाइरी पियो करे, शेख अयाज़ आहे क़ौमी शाइरी पियो करे, शेख अयाज़ तमामु शाइरी पियो करे, शेख अयाज़ त असांजो ख़ासि तौर ते मुंहिंजो छाकाणि त वास्तो हुयो इन मज़हब सां, त मुंहिंजो साईं शेख अयाज़ त उहो जेको जमात इस्लामी जंहिंखे ख़िलाफ़ हिकिड़ा पम्फलेट कढिया आहिनि उन जो कलाम ॻाइणु हिन महिल ॾाढो ॾुखियो कमु आहे ऐं इहो ॾाढो असांजे लाइ ॾाढो मुश्किल थींदो। असां हिकिड़ा फ़क़ीर माण्हू असां दरगाहुनि ते ॻाइण वारा महफ़िलुनि में ॻाइण वारा शेख अयाज़ ते हेॾा मामला पिया हलनि, केस पिया हलनि, जमात इस्लामी हिदायत पोस्टर छपिया आहिनि, वतन जे ख़िलाफ़ शाइर आहे, मज़हब जे ख़िलाफ़ शाइर आहे, त चओ न भला चङो हिकिड़ो थोरो कंहिं ॿिए तरीक़े सां ताईं कयूं। पोइ उन में पंहिंजो इब्राहिम जोई साहिबु हुते 4-5 ॾींहं वरिता जिन में ॿियो फ़क़ीर आयो हो, जिन में हुन दोजे जी कहाणी पढ़ी हुई, कलाक पढ़ंदा हुआ त हुन में मटके थी वञा। पोइ असां सां जेके साईं सोचियो त हीअ सिंध देश जी धरती ते हुते पंहिंजो शीश निवायां मिटी माथे ॻायां, हीअ बि ॻाइजे। ॿियो मूं कंपोज़ कयो हो सिंधीअ ते सिर्फ़ु केरु न ॾींदो, हीअ जेको सिंध देश जी धरती हुनजो बुनियादी ख़्यालु असांजे उस्ताद बाब खान जो ऐं इहा गुज़िरियल भेरे असां इहो ॻाल्हि सम्झाईसीं दोस्तनि खे त असांजे अयाज़ जो पहिरियों कंपोज़र उस्ताद बाब खान, हुनखे वधाए ॻाइण वारो वरी ॿियो मसूल आहे। उन में असां इहो कोशिशि कईसीं, उन प्रोग्राम में सिंधीअ ते सिर केरु न ॾींदो, सिंध देश जी धरती ते उते पंहिंजो शीश निवायां, ऐं उन खां पोइ उनजो न्याज़ हुमायूनी जो हो, हे जुड़ियाली हो जुड़ियाली, अखि जुड़ियाली, दिलि जुड़ियाली हो, इहे सभु असां कोर्स जे अंदाज़ में ॻायासीं। पोइ जोई साहिबु महिरबानी कई, सखर वठी हलियो, सिंधी शामूं शुरू थियूं, शाह लतीफ़ जा डेज़, ख़ासि तौर ते शाह लतीफ़ डेज़ इन जे करे थींदो त उहो जमात इस्लामी खे थोरो एहसासु थिए त हीउ इनकलाबी कहिड़ो क़िस्म जो प्रोग्राम न आहे, को सूफ़ियुनि जो को प्रोग्राम आहे, उहो सूफ़ियाणे अंदाज़ सां। पोइ उन शाह लतीफ़ डे खे आहिस्ते आहिस्ते तब्दीली आई, उहा थी सिंधी शाम, उहा सिंधी शाम में पोइ आहिस्ते आहिस्ते इन क़िस्म जा कलाम शुरू थिया। पोइ इहो वक़्तु आयो एतिरो जो हिनजी सिंध देश जी हिनजी सिंधड़ीअ ते सिर केरु न ॾींदो जी जेका पॉपुलरेशन हुई, असल में शुरूअ में जेको चवनि था त तारीख़ में लिखिजे ईअं त पहिरियों असांजे फ़क़ीर अब्दुल गफ़ूर जेको कलाम ॻायो हो उहो नांगो आहियां नांगो यार, कोई पोतो आहियां काक कंदीअ ते चोरे पंहिंजो चांगो यार, हीउ असांजे उन ॻायो हो। इहो मूं सिंधड़ीअ ते सिर केरु न ॻायो हो ऐं उस्ताद वारनि जे हवाले सां मां ॻाईंदो हुउसि इहो सिंध देश जी धरती ते पंहिंजो शीश निवायां, पर सिंध देश जी धरती पंहिंजो शीश निवायां इहा उहा धुन न आहे जेका हाणे असांजा दोस्त ॻाइनि था। उन में मूंखे थोरा एतिराज़ रहिया आहिनि त सिंधू देश जी धरती तोते पंहिंजो शीश निवायां मां, हाणे मां बि कोन्हे हुन में लिखियलु, जॾहिं निवायां आहे त माना निवायां मीन्स मुतकल मां ई थी वियो हुन में, पर असांजा जेके क़ौमी धारा जा दोस्त आहिनि उहो उनखे उन अंदाज़ सां ॻाइनि था ऐं उहा हिकिड़े क़िस्म जी थधी ऐं लोलीअ वारो स्टाइल आहे जेको मूं उस्ताद जे इजाज़त सां जेको मूं हुन में इख़्तिरा पैदा कई उहा इहा त असां दुनिया जा जेके बि तराना ॾिसूं था उहे घणो करे फ़ौजी स्टाइल जे रिदम्स ते आहिनि, ढंगड़ 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 ईअं था। पोइ असां चयोसीं भला जेकॾहिं फ़ौजी स्टाइल ते इहे हिनखे असां तेज़ कयूं त छो न उन में असां अहिड़ो सॾु कयूं, छाकाणि त शाइरीअ में जवाब सॾ ऐं पढ़ाॾे जो हिकिड़ो आहे, हुन में शाइरीअ में हिकिड़ो मज़मून ई अहिड़ो आहे। मिसाल जीअ न हू आहे त रिमझिम राग उन्हनि सां खर भर बाहि लॻायां, पोइ असां चयोसीं त केरु जीए, सभिनी अवाम चयो सिंध जीए, जॾहिं जो केरु जीए त अवाम चयो सिंध जीए त तॾहिं चवंदा त रिमझिम राग उन्हनि सां खर भर बाहि लॻायां। वरी चऊं केरु जीए त माण्हू चवनि था सिंध जीए त चवनि था जी जल तोखे कीअं लवायां। पोइ इहो तराने जो इहो स्टाइल जेको आहे न त अवाम ऐं ॻाइणो इहे गॾिजी वञनि त इहो हिकिड़े नए क़िस्म जो तरानो असां सिंध खे ॾींदासीं। ऐं हिन तराने खे बेसिकली इहो असांजे सोच में इहो हो, शायदि कंहिं दोस्त जे ज़हन में इहो न हुजे या ख़ुदि असांजे सिंधी क़ौमी तारीख़ुनि खे इहो ज़हन में न हुजे, पर मुंहिंजे ज़हन में इहा ॻाल्हि आहे जेका मां तव्हां सां शेयर थो कयां। सिंध देश जी धरती ते उते पंहिंजो शीश निवायां में इहा सघ आहे त जेसि ताईं सिंध हूंदी तेसि ताईं हीउ तरानो हली सघे थो। हिन में एतिरी सघ आहे जो हज़ारनि सालनि ताईं इहो सिंधीअ जो तरानो हली सघे थो। पर इन खां अलावा पोइ असां सोचियोसीं त हाणे साईं जी कावड़ आहे शेख अयाज़ सां,
ऐं उन जे करे बेदल मसरूर हाणे इन्हनि प्रोग्रामनि में DSN जे प्रोग्रामनि में या तहरीक जे प्रोग्रामनि में घटि थो वञे। हालांकि मां टीवीअ में हुउसि ऐं मां धड़ल्ले सां ॻाईंदो हुउसि, मूंखे नौकिरी जी परवाह न हूंदी हुई, पर मां ॻाईंदो हुउसि। पर ॾिठोसीं त साईं जी शेख याज़ सां कावड़ जे करे बेदल मसरूर माइनस थी वियो। ठीकु आहे, पोइ हालांकि उन वक़्त ते जॾहिं साईं इहो फ़ैसिलो कयो त असां सिंध जो कहिड़ो क़ौमी तरानो ठाहियूं, तॾहिं साईं जो ख़्यालु हो त उस्ताद बुखारी जेको नज़्म खणी अचूं। तॾहिं मूं ॻायो हो सिंधू 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 सिंधु देश महान, सिंधु देश महान, सिंधु देश महान, सिंधु देश महान, सिंधु देश महान। लाड़ में चोलो उत्तर कच्छ कराची बंदर, एनो सारो जल थल एनो कोहिस्तान। सिंधु देश महान, सिंधु देश महान, सिंधु देश महान, सिंधु देश महान। हाणे ही जेको जीअं असां इहो सोचियोसीं त इहो तरानो थी सघे थो, इन्हें सज्जा सचल सामी शाल लतीफ़ ये सब देश कोहिस्तान जबल पहाड़ सब इन में शामिल थी था वञनि, पर वो ये चिंतित साईं जी कावड़ जे करे इन पासे असांजो साईं जो ध्यानु ई न वियो ऐं असांजो क़ौमी तहरीकुनि जो ध्यानु न वियो। ठीकु आहे, को मसइलो कोन्हे, इहो थींदो आहे। पर जेका मुंहिंजी कमिटमेंट आहे उहा इहा आहे त सिंध खे अहिड़नि गीतनि जी बहरहाल हिन दौर में ज़रूरत आहे जंहिंसां माण्हू खे सुजागी थिए, जंहिंसां माण्हुनि जे जज़्बात खे बेदारी थिए। ऐं कन्वेंशनली जेके असांजा दोस्त ॻाइनि था, हाणे त हर कलाम खे सूफ़ी कलाम सॾियो थो वञे, त हर कलाम ते नचिजे थो ॻाइजे थो, कोई जहिड़ो चओ त सभु टिप्सी थी था वञनि त नचण शुरू था कनि, ॻाल्हि नथा सम्झनि। इहो शुरूआति कई असांजे हिन तहरीक जे क़ौमी तहरीकुनि में शुरूआति कई असांजे सरमद सिंधीअ ऐं असलम तुने, उहा हुई उहा हुनजी त साईं कंडीअ न सिंधी। हाणे कंडीअ न सिंगरी जेका आहे, कंडीअ न सिंगरी बबर न पलड़ो छांगू न छेलड़ा मारू अकेलड़ा, उहो साईं हुन में हिकिड़ो ॾुकर जी ॻाल्हि आहे। वणनि में का पली कान्हे, पतो कोन्हे जो ॿकिरियूं खाई सघनि। उन ॾुख वारे कलाम खे उन्हनि अहिड़े नमूने सां ॻायो जो सॼो अवाम हाणे ताईं का ॻाल्हि मां जेकॾहिं कयां ई कोन, सभु नचणु शुरू करे ॾींदा। हाणे थियो छा त उहो जेको कलाम अयाज़ जो जेको पैगाम पहुचाइण वारो कलाम हो या जेको तव्हां में जज़्बात पैदा करण वारो कलाम हो, उहो हाणे नचण जे हवाले थी वियो, ॿुधण वारो कोई कोन्हे। उन जे करे मुंहिंजो कमु बि थोरो घटि थी वियो आहे, छो त हीउ कमु आहे सुजागीअ जो, बेदारीअ जो। न त हूअं असांखे मूंखे का ज़रूरत कान्हे, मूंखे को पैसो कोन थो मिले या मूंखे बंगला कोन था मिलनि या उहे गाॾियूं ठाहिणियूं हुजनि। हीउ आहे अवामी कमु आहे जेको अयाज़ कयो आहे ऐं अयाज़ खां पोइ उनखे अॻिते वधाइण जो जेको कमु कयो आहे। हाणे हुन में इन कम में इहो जज़्बो जेको हो, जेको तसव्वुफ़ जे कलाम में अवाम में बेदारी पैदा करण जो, तसव्वुफ़ जे कलाम में इंसान खे इंसानियत खे उभारण जो जेको पैगाम हो, या तसव्वुफ़ में जेको इंसान ज़ात जो मोहबत जो पैगाम हो, या उन में जेको उन जे ख़िलाफ़ु दुश्मन जे ख़िलाफ़ु या जेको ईविल जे ख़िलाफ़ु हिकिड़ो जदोजहद जो पैगाम हो, इहो असांखे इन क़ौमी शाइरीअ में बि ईअं नज़र आयो। तॾहिं असां उनखे इनखे अॻिते खणी आयासीं ऐं रिलेट कयूं था। हाणे जेकॾहिं आम क़िस्म जी जेका उहो मासात मूंखे चुमी ॾिजाए जो कलाम माण्हुनि खे वणे थो, उहो इन जे करे वणे थो त माण्हुनि जे ज़हन में इहो ई आहे त मासात खां चुमी वठिजे। भई मासात खां छो चुमी वठिजे, मुंहिंजी धीअ खे छो न चुमी ॾिजे। हीअ आहे फ़र्क़ु। असां हिकिड़े ॿिए पासे पिया वञूं, असांजी शाइरी जा ॻाइण वारा या असांजा ॿुधण वारा ॿिए पासे पिया वञनि। हीउ पासो जेको आहे आहिस्ते आहिस्ते ख़तमु थींदो थो वञे। उनजे करे तसव्वुफ़ इहो ई कमु कयो हो, छाकाणि त उहे घणा माण्हू थी विया ऐं उन्हनि इहो ई पैगाम जिते किथे पिया पहुचायो। लालू रांत में हिकिड़े ॿिए कांग्रेस में छोकिरा नचंदा हुआ, ज़नाना कपिड़ा पाए, ॿार खोले ज़नाना कपिड़ा पाए नचंदा हुआ। पोइ हिकिड़ो खड़ताल वॼाईंदो हो, पोइ छा थींदो, पोइ इहो सभु इहो थींदो। कांग्रेस उन छोकिरनि खे बि हायर कयो, इनकलाबी तहरीकुनि जे हवाले सां उन्हनि खे हायर कयो हो। पोइ उन्हनि हिकिड़े भेरे लालू रांत जी कहाणी आहे त उते उन्हनि छोकिरनि नचियो पियो, नचा पियो, माण्हुनि खां पैसा गॾु कीअं कंदा हुआ, नचंदा हुआ, जेके नशो कंदा हुआ शराब पीअण वारा, उहे नचंदा बि हुआ, छोकिरनि सां गॾु मस्ती बि कंदा हुआ, हुनजे गिटनि ते पैसा बि रखंदा हुआ ऐं पैसा बि ॾींदा हुआ। कांग्रेसी उनखे पैसा गॾु करे पंहिंजी मिशन हलाईंदा हुआ। पोइ उन में हिकिड़े भाई ॾाढो टिप्सी थी वियो, हुन चयो अड़े मन हेॾे त महबूबड़ा खे चुमी त ॾे। हुन चयो बाबा चुमी छो न वठंदे, तूं मुंहिंजे पीउ जो ॾियो, मूंखां 1000 चुमी वठ।
साईं हुन जा नशा टुटी विया। हे चई मूंखे पुट थो सॾे मुंहिंजो तबाह करे छॾियईं। मूंखे चई बाबा बोतल भॼी छॾी हुई मां। हे इनकलाब जो इहो तसवर आहे। बोतल भॼी छॾी त अॼु खां पोइ पुट मां असां शराब छॾियोसीं। हाणे हीउ आहे कांग्रेस जो तरीक़ो, इहो सूफ़ी जो तरीक़ो, ऐं हीउ इनकलाब जो तरीक़ो हीउ बि ईअं ई आहे। हिन में जो तब्दीली जो तरीक़ो इहो ई आहे त जेसिताईं हिन माण्हू हिन कलाम खे, अयाज़ जे कलाम खे, इहे जेके नयूं नयूं धुनूं मिलनि थियूं, इहे मूं गुज़िरियल भेरे बि चयो त जीअं असां शाह लतीफ़ जो कलाम आहे त असां उनखे जेको उनजी आलाप आहे, हाणे इहो चवंदासीं साईं इहो त शाह लतीफ़ जो अंदाज़ आहे, उन जे गायकीअ जो अंदाज़ आहे। वरी जेकॾहिं असां छमक 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 कंदा साईं इहो सचल साईं जो अंदाज़ अथव। हाणे इन जे करे चवनि था त भला अयाज़ जो अंदाज़ कहिड़ो हुजणु खपे, यकीनन हुनजो बि त को अंदाज़ हुजणु खपे। उन अंदाज़ खे मूं शौरी कोशिशि कई आहे। हाणे केतिरो मां कामयाबु थियो आहियां, केतिरो सम्झो त पसंदि कयो वियो आहे, 2 दोस्तनि जी तव्हांजी सभिनी जी महिरबानी